ऐं हिन 10 नंबर जी शादीअ जो प्राइस माना 279 रुपए जी 300 रुपया माना 21 रुपया मथे था वठनि न वधी वई अथसि त हिन त प्राइस इहा आहे न तव्हां त बिल ॾियो था मूंखे ॾियो मां त 9 नंबर तव्हांजो मसइलो न आहे तव्हांजो न मूंखे त 9 नंबर जी ॾियो बिल कढी ॾियो 9 नंबर वो खणी आयो 8 नंबर नंढो आहे हीअ माना अच्छा हीअ तव्हां ड्राइण जो बि उन्हनि हुकुम ॾिनो आहे ये शॉप बाटा जो प्योर जो कंहिं आम माण्हू जो आहे तिलो कंपनी जो आहे न तव्हां सभु एम्प्लॉई आहियो न तव्हां त ही बाटा वारनि जा कम ॾिसो 279 रुपए जी चप्पल आहे 300 रुपए में था अचनि अदा मूंखे ॾियो मुंहिंजी हुन में विझोसि पैसा वठो पंहिंजा बिल ॾियो मूंखे बाक़ी हिननि ते केस कयूं था कोर्ट में जवाब ॾींदा न शापर न भा 30 रुपया शापर जा चार्जिस 30 रुपया न भा मूंखे न खपे शापर जा पैसा छो भरिया यार ॾिसो वाह हर हंध ते पाकिस्तान जा आज़ार ॾिसो कंपनी अथव बाटा मथां चओ त ये ॾिसो यार बिल ॾिसो ये 279 वारी चप्पल जा 300 रुपया भरियासीं वाह चप्पल जो मुंहिंजी छिॾी पई अदाई ॾिसो बिल बि वरितोसीं भाउ 279 वारी 300 अधे वारनि खे चयो अथनि त ड्राए छॾियो हे तक़रीबन प्राइस रथल अथसि इहा हिकिड़ी लधी जंहिं ते प्राइस लॻल हुई दुकान बंदि न कराईंदोमांइ बाक़ी वकील ते 20,000 थिया 30,000 ख़र्च कंदुमि केस कंदुमि कंपनी ते कंपनी खे जवाबु ॾियणो पवंदो चप्पल 300 रुपए था ॾियनि 21 रुपया मथे था ॾियनि ॻाल्हि इहा न आहे मां हिकिड़े सां ज़्यादती न आहे पूरी क़ौम सां ज़्यादती आहे हीउ मसइलो इहो न आहे त माना असां नंढियुनि नंढियुनि शयुनि खे छॾे ॾींदा आहियूं न इहो वॾो ज़्यादती हूंदी आहे ऐं मूं न इमरान खान जो भली हुजे पर हिन कंपनी वारनि खे ईअं न करणु खपे तव्हां पुराणो जेको स्टॉक आहे हिननि जो न आहे हे त मुलाज़िम 279 रुपया प्राइस अथसि 300 रुपए में अच्छा ॾिसो न 279 300 रुपए में वठी हूंदा वञूं ग़लती न आहे ज़ुल्म त आहे न बिल्कुलु आहे पोइ हुन ते सभिनीनि खे न टैक्स 43 रुपया न इहा टैक्स त कहिड़ी सर हीअ त जेको बि कुझु आहे उहो सॼो कुझु हुननि छा कई आहे पर हिननि जेका कास्ट ॾिनी आहे न हाणे हीअ ॾिसो 279 वारी जेका हीअ वरितीसीं हिननि खां हीअ 9 नंबर हिन ते ॾिसो प्राइस पहिरियों त ड्राथी अथनि पोइ वरी हीअ हिकिड़ो लधोसीं चप्पल जो पेर हुन में 279 रुपया हीअ लिखियल आहे हीअ ॾिसो था 279 रुपया उहो त साईं तव्हांखे त चऊं ई नथा न तव्हांखे नथो चए मां तव्हांजी ॻाल्हि ई नथो कयां न कंपनी खे मां त ॻाल्हि कंपनी जी थो कयां न राणा तव्हांजी ॻाल्हि सही आहे साईं राइट आहे पर वकील खपे में नथो साईं पवंदासीं मुंहिंजा तक़रीबन हिननि लाड़काणे जा मेडिकल सेंटरनि वारनि ते मूंखे पैसा था ॾियनि हक़ीक़त ॿुधायां नथो छॾियां करोड़ रुपया भला हिन दौर में केरु न वठंदो मां चवंदो इहे ड्राइव रेलवे वारा ऐं प्लस में जेके ॿिया हरामी आहिनि सभिनीनि ते केसिस आहिनि पाण वकील आहियो पाण वकील न आहियां डिग्री कोन्हे का बाक़ी समाजी वर्कर आहियां फ़कीर अरसलान हबीब चांडियो मुंहिंजो नालो आहे ॿुधो ऐं हिते जो ई आहियां शहर जो वरी उहा थैली 30 रुपए था ॾियनि असां होॾा चप्पल वठी अई पोइ तूं सरकारी इदारनि में न वेठो आहे न मां हिननि खे कुझु चयो मां त हिननि खे लफ़्ज़ बि न चयो आहे भाउ तव्हांखे चयो आहे कुझु मां तव्हांजी तस्वीर बि न आहे कढी सभिनी जेके बि जर्नलिस्ट शयूं आहिनि जेको फ्लैट 40% लिखियो पियो आहे फ्लैट जी जी इन मां मुरादात माना फ्लैट सभिनी ते विझणु घुरिजे 40% साईं मां तव्हांखे ॿुधायां त प्राइवेट कंपनियूं सरकार में बि करप्शन आहे प्राइवेट कंपनियुनि में अञा वधीक आराम पई आहे तव्हांखे अच्छा हिते जेके वापारियुनि जी लुटमार आहे न उहा धारा माना हिते को आहे ई अंधेर नगरी चरबट राजा बि माना अञा चङो ॿुधंदा हुआसीं पर उहो बि मां उन दौर जो उहो जी न उहो बि चङो हुजे हा हिननि खां भलो हुजे हक़ीक़त में बसि छा कयूं नसीब पंहिंजे खे चवनि
एक कोटी में अची कोई छा करो बात बताता है जैसा वो तो विकर भी नसी न तो जगह न पर हाणे ही ॾिसो न केतिरियूं सेल थींदियूं हूंदियूं स्टॉक तव्हांजो पुराणो पियो आहे तव्हां हुन में ॾियो वॾी ॻाल्हि आहे पॉइंट वाह फुल्की दा साईं प्रूफ सां आहे न ॻाल्हि इहा आहे असां हाणे ईअं माना एलिगेशन बि नथा हणूं अवाम मथे वठनि था तव्हां त चओ था अवाम पर हाणे हुन लाइ थोरो आवाज़ बि उथारियो फ़क़ीर केतिरो तव्हांजे लाइ दाऊं कंदो थोरो तव्हां बि साथ ॾियो तो रोडनि रस्तनि ते ऑफिसरनि जी रस्ता रोक कयो जेके हरामी करप्शन था कनि कागज़ी कार्रवाई करे असांजी कुल बजट खाई था वञनि अस्पताल में दवा नथी मिले MS लाड़काणो मौलाना ऐं अब्दुल सत्तार शेख तबाही करे छॾी अथई SSP ऑफिस में तबाही DC ऑफिस में तबाही कमिश्नर ऑफिस में तबाही हर तरफ़ तबाही आहे हाणे तो बाटा वारनि जी पी वणे वरी तव्हां खे असां बाटा वारनि बि 21 रुपया वधीक था वठनि भरियूं था वञूं सो सुजाग न थींदो न त ईअं पाकिस्तानी पूरा लोड़ींदो वधीक हाणे असां तव्हांखे शयूं ॾेखारियूंसीं तव्हां ॾिसो बाक़ी बाटा वारनि ते केस कंदासीं इनशा अल्लाह ताला हड़ऊं वड़ऊं ख़र्च कंदासीं हिननि खे बख़्श नाहे करिणो इजाज़त वठंदासीं सिंध सलामत साथ सलामत तव्हांखे इहे शयूं ॾेखारियूंसीं नंढियुनि नंढियुनि शयुनि खे नज़रअंदाज़ न कयो इहे जेके आहिनि उहे वॾियूं शयूं आहिनि मोटियूं शयूं आहिनि तंहिंजे करे हिननि खे नज़रअंदाज़ करिणो मां सम्झां थो त ग़लति ॻाल्हि आहे सो बराए महिरबानी सो हिननि शयुनि ते आवाज़ु उथारियो जॾहिं नंढियूं नंढियूं शयूं तव्हां जेके आहिनि न उहे मसइला सोल्व कंदो वॾनि मंगरमाशनि ताईं बि तव्हां पहुची वेंदो ऐं उमेद इहा आहे त इनशा अल्लाह ताला बख़्श नाहे करिणो कंहिं बि हरामीअ खे इजाज़त वठंदासीं सिंध सलामत साथ सलामत अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू